जय झूलेलाल। उल्हासनगर जे गोल मैदान में साधू वासवानी उद्यान में झूलेलाल जी 25 फीट मूर्ति स्थापित कई वई। जय झूलेलाल। भाई अज कहिड़ा न सुहिणा ॾींहं आहिनि। वाह वाह। असांजे पूज 40 साहिब जा ॾींहं। वाह वाह। सिंधी किथे बि आहे साईं, उहो भले अमेरिका हुजे, दुबई हुजे, उल्हासनगर हुजे, बॉम्बे हुजे, थाणा हुजे, पूना हुजे, कोल्हापुर हुजे, हिन टाइम ते 40 साहिब रखंदा ई आहिनि। जंहिं ते लाल साईं जी महर उते 40 साहिब रखंदा ई आहिनि। ऐं अहिड़नि शुभ पावन ॾींहंनि ते असांजे उल्हासनगर में गोल मैदान ते साधू वासवानी गार्डन में असां सभिनी सिंधियुनि हे जपानी बाज़ार ॾिसो। असांजे शहर जो नालो छा आहे? जपानी बाज़ार सां मशहूरु अथव। उल्हासनगर त आहे, सिंधू नगर ऐं जपानी बाज़ार। ऐं जिते हेरा शेवादारी हुजनि, हेरा हुजनि सिंधी, गारा गिट, बूढ़े रंग वारो कोई कान्हे मखां सवाइ। बराबर। असाई ए लाल जा शेजारी गारा गिट हमेशह गारा ई रहंदा। असां इन्हनि खे इन्हनि ॾींहंनि में हिननि जी जेका सोच हुई, उल्हासनगर जे सभिनी वापारियुनि, झूलेलाल तारिन वारी ग्रुप, उन खां पोइ जपानी बाज़ार, जेके पंचायतूं उल्हासनगर जा सभु पॉलिटिशियन, नंढा लीडर खां वॾे लीडर ताईं, पेपर वारा, सभिनी जो हिकु ई आवाज़ हो, असांजे गोल मैदान ते लाल साईं अचे ऐं ॾिसो उहो सपनो साकार थियो। असांजो लाल साईं विराट रूप में अची वियो। असांजूं भेनरूं ॾिसो झूलेलाल स्कूल जूं, हा हे बि ॾिसो भेनरूं जेके पढ़ाईंदियूं आहिनि ABCD। अरे भाई सिंधी पढ़ाओ, चे पढ़ाई छो न, माइट नथा मञनि, पर ॾिसो हे लाल सां रस्तो निभाइण हिते पहुती अथव। हा साईं, इन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके टीचर्स ऐं जेके डॉक्टर वकील, असांजा ॾिसो आर्किटेक्ट साहब, हे शू वारा दादा सचानंद, हर कंहिंजा असां थोराइता आहियूं। ऐं तव्हां सभिनी जे हिकिड़े ई प्यार ॾिसी लाल साईं पधारियो आहे। पैसनि जो कमु न आहे इहो, तव्हांजे सभिनी जे प्यार जो, विश्वास जो इहो कमु आहे। लाल जा झाती सभई सभिनी उल्हासनगरनि खे लख लख करोड़ करोड़, सभिनी सिंधियुनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं। लाल जा झाती सभई चओ। भाई मां हिकिड़ी नंढी ॻाल्हि ॿुधाई, लाल जा झाती छो चवंदा आहिनि? हा, लाल जा प्यार चवंदा आहिनि, उहो नंढी, सॼे दुनिया में चवंदा आहिनि लाल जा झाती असांजा वॾा चवंदा आहिनि। मिर्ग बादशाह खां जे न ॾकी नसरपुर पहुता ऐं लाल साईं जो छठी ॾींहुं दर्शन कयो, उन्हनि खे